अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो एम बी तगर यूट्यूब चैनल। अॼु मां मौजूदु आहियां नौशहर फिरोज़ में मीरास ड्रामे जे सेट ते। तो तव्हांखे मां ॾेखारींदुसि मीरास ड्रामे जी जेका रिकॉर्डिंग हली रही आहे हिन महिल। ढोलू ऐं पोपरी ऐं ढोलू वारनि जा जेके सीन थियनि पिया उहे मां अॼु तव्हांखे ॾेखारींदुसि। सभ खां पहिरीं त मुंहिंजी तव्हांखे गुज़ारिश आहे, अर्ज़ु आहे त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं हीअ वीडियो पूरो ॾिसंदा। तव्हांखे काफ़ी घणो मज़ो ईंदो ऐं तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी त हीअ जेके ड्रामनि जी रिकॉर्डिंग थींदी आहे कीअं थींदी आहे, ग़लतियूं कीअं थींदियूं आहिनि, रीटेक कीअं थींदा आहिनि, इहे सभु ॾिसंदा हिन वीडियो में। तो हलो था वीडियो जी तरफ़। खबर जे मथां हथ खयो न त पोइ सम्झो था बेलणनि सां कुटुम ॾेखारूं, बेलणनि सां बेलणनि सां कुटी ॾेखारूं। हाणे चङा ई छुटी जो छॾायांसि पियो। मां तोखे चङी तरह सुञाणा ढोलू ऐं हिन गोलू खे बि सुञाणा। इहो न जेकॾहिं ख़बर थी हथ खयो अथव न त बेलणनि सां कुटींदीसांव, बेलणनि सां। माना इहा चङा ई छुटी जो छॾायोमांसि। तेरी हिन खे घणो कुटिजांइ, मूंखे ॾाढो कुटियो अथई। ॾाढो कुटो अथई ऐं बि तूं डांट थोरो कुटींदो मई कुचो अथई। तव्हांखे ॾाढो खणी ईंदे ठहिया अरे तू विच में न ॻाल्हाए, परे थी पई ख़बर ॻाल्हाई। हा परे हटी थी पई त हिनखे मां ॾिसां थो ॾिसी छा थो ॾे ढोलू अच त हिनखे ॾिस त सट को वठण थो निकिरे थी। अरे ॾिसी छा थो, अरे ढोलू अच तूं बि अच त ॾियूं हिकिड़ो सट को मोट भर थोसि छाते छिता ठाहियो। अरे मां छो थो चवां बेड़े हेठि थो न भागो। मां छॾाइनि पियो ॿई विढ़ी पिया आहिनि। हीउ ठग आहे, हिनखे इहा सज़ा ज़रूरु मिलंदी। हीउ त ठग आहे, ठग हिन ठग खे त ज़रूरु सज़ा मिलंदी। अरे तू चुप कर, अरे तू भी मरता तो कर एड़ो मोह ना तो मैं अरे तू भी वाले हिने के बारा चुप कर, अरे तो मार ठोक मुंह